इन कैनालन जे सही कई ऐं उन ॾींहं खां वठी जे राति ॾींहुं कोशिश कई घर घर पहुतो वोट पहुतो शहर शहर पहुतो इहो वचन करे पहुतो नो मोर कैनाल ऑन इंडस त इहो असांखे करोड़नि माण्हुनि ताईं पैगाम पहुचाइणो आहे हाणे करोड़नि माण्हुनि ताईं पैगाम पहुची वियो आहे हाणे आवाम निकिरी चुको आहे पीपल्स पार्टी आवाम ॿाहिरि निकिरी चुको आहे पीपल्स पार्टी जा नुमाइंदा घरनि खां ॿाहिरि कोन था निकिरनि उन में जेको शहर जेको रोल आहे जेको उन्हनि खे वेठो पियो आहे उहो ई महबूब लीडर साईं शाह जो पंहिंजो शहर इन ॾेरकी में लॻल धरणे में अची पहुतो आहे अवां सां हमदर्दी कनि अवां खे जाॻाइनि तंहिंजे करे हाणे मां गुज़ारिश कंदुसि सिंध यूनाइटेड पार्टी जे मर्कज़ी सदर साईं शाह खे ताड़ियुनि जी गूंज में तुझे साईं मुझे साईं तुझे साईं मुझे साईं तुझे साईं मुझे साईं मियां रफीक साईं लाल शाह सब साथी दोस्तों सभी सियासी पार्टियुनि जा कारकुनों ऐं तहरीकी बरपासे जा शहरवासियों अस्सलाम वालेकुम जी असन पंहिंजे वतन ते देसी दलालनि मार्फत वतन जो सौदो थियो असांखे जाली इलेक्शन्स 2024 जे धुन में गुज़ारे ऐं उन जे सौदे में जेको वियो आहे जेके वक़्तु मौत ज़ाहिर थींदियूं पियूं जन शयूं असां इन जी निशानदगी कंदा आहियासीं त सिंध जो समुंड सिंध जा मादनी वसीला ज़मीनूं पाणी ऐं मजमूई तौर ते सॼी मिल्कियत उहा सॼी जो सौदे जे एवज़ हिननि बेमान नैबज़दा उन्हनि जे खे चूंडे ऐं हुकुमरानी ॾिनी वई सूबाई ऐं क़ौमी ऐं नून लीग ऐं असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी वारनि खे इहा तोहफ़े में नाजाइज़ नमूने सां 47 फॉर्म जे ज़रिए हुकुमरानी ॾिनी वई ऐं उन ते जंहिं नमूने सां असेंबलियुनि में कानून ओ 26 तरमीम हुजे ओ प्रीका ऑर्डिनेंस हुजे त जीअं साफ़ जो गलो घुटियल हुजे जीअं कोर्टूं मफ़लूज हुजनि ऐं ही जेके वसीला आहिनि से SIFC नाले में लिखी ॾिना पिया वञनि ही उहा मिल्कियत जेका हुकूमत जी हूंदी आहे या अमानत हूंदी आहे असांजे ईंदड़ नसलनि जी उहा मजमूई तौर ते कमाऊ मिल्कियत सॼी लिखी पई ॾिनी वञे इन जे ख़िलाफ़ केरु उथंदो सिंधू नदीअ ते सिधे नमूने सां फ़ैसिला न थिया पर नाजाइज़ नमूने सां पंहिंजे सूबे मां मोकिलियल हुननि जो पसंदीदा माण्हू जेको पंहिंजे फ़ाइदे लाइ को बि किन्नू सौदो करे सघे थो ओ सदर पाकिस्तान असांजे आसिफ अली ज़रदारी असांजे ही लिखी ॾिनो त ही नवां वञी कैनाल ठाहियो सिंधू जेको अॻे ई खोट आहे ऐं उन ते हिनखे सिर्फ़ु कैनाल ठाहिण जी न ॾिनी हुनखे इख़्तियार कोन हो पर पंहिंजे ताक़त सां पंहिंजे वॾे उहिदे सां नाजाइज़ आइनी तरीक़ा इस्तेमाल करे न सिर्फ़ु कैनाल ठाहिण उन कानून में तरमीम करण ऐं उन लाइ फंड्स मुहैया करे सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमतुनि खे चयो त वञो ऐं इन्हनि खे पैसा ॾियो यानी सॼे अहिड़ा स्कीमूं आंदियूं उन में असांजा सभु MPA MNA सेनेटर जेके हुकुमरान जमात सां तालुक़ रखनि था या उहे बलदियाती उहे मेंबर जेके उन्हनि सां तालुक़ रखनि था उन्हनि खे चयो त बाटकर असां जॾहिं 8 महीननि खां हिते खोड़ दफ़ा थींदा विया आहियूं पहिरीं माण्हूअ में आगाही मुहिम शुरू कईसूं त माण्हुनि खे आगाही ॾियूं त छा पियो थिए उन खां पोइ माण्हुनि में जेका बेदारी आई आहे ऐं जिन बि पंहिंजे ज़मीर जो आवाज़ ॿुधी ऐं उन ते हलण जो तइयो कयो आहे उहे गैरतमंद सिंध जे कुंड कुड़िस में निकिरी पिया आहिनि तव्हां वांगुरु सॼी सिंध ईअं बेदार आहे इंशाअल्लाह ही जेको नाजाइज़ मनसूबा आहिनि इन्हनि खे ख़तमु कराईंदासीं जॾहिं सिंध जे माण्हुनि इहो रेफरेंडम ॾेई छॾियो आहे सिंध जे किरोड़े माण्हुनि चई छॾियो आहे त ही कैनाल न ठहनि ही ज़मीनूं जेके तव्हां उन ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव में सभिनी ज़िलनि मां ॾींदा था वठो
कचे पके ॾींदा था वतो घोटकीअ खां वठी उमरकोट ताईं ॾींदा था वतो ए जेके बनियूं आहिनि कंहिंजे खाते में ए असांजे ईंदड़ नस्लनि जी अमानत आहे तव्हां अमानत में सिंध हुकूमत ख़यानत करे थी त असीं नथा मञूं हिन उन में हिकिड़ी तव्हां ज़हन नशी करे छॾियो पंहिंजी क़ौम खे ॿुधाए छॾियूं किरोड़े माण्हुनि फ़ैसिलो कयो आहे चंद लालची उहिदनि जा बुखिया ऐं पैसे जा उहे हुकुमरान सियासी जमायत पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु के मार्च करे वेठा आहिनि के लिकी ॻाल्हाइनि पिया ऐं वरी हाणे एहतिजाज ऐं जलसा करणु शुरू कया अथनि जीअं माण्हुनि जे हिन गर्मीअ खे थधो करे ऐं वरी इन्हनि मुख़्तलिफ़ इदारनि मां इहे पास करे ऐं ठहिरायूं हिन वक़्त ते CCI जेका ख़ुदि इन 2 नंबर इलेक्शन मां चूंडियल मेंबरनि जी आहे जिन में उहे वज़ीर उहे आहिनि जेके ख़ुदि उन 47 फॉर्म जा पूरा आहिनि ॿियो चवनि था सिंध मां नुमाइंदगी घटि आहे छाजी नुमाइंदगी घटि आहे सिंध जो वज़ीर आला सिंध जा 2 मेंबर आहिनि पर उन्हनि जा उहे कंहिंजे हुकुम जा आहिनि ज़रदारी जॾहिं सौदो कयो आहे त उहे उन सां हलंदा उन करे सिंध जी नुमाइंदगी सिंध जे अवाम वटि आहे उन करे जबर जे ज़रिए 8 माण्हुनि जे ज़रिए या जॉइंट पार्लियामेंट जे ज़रिए या कंहिं बि सदारती हुकुमनामे जे ज़रिए जेकॾहिं ए तव्हां कैनाल जबरी बंदूक जे ज़ोर ते ठाहींदो सिंध जे माण्हुनि इनकार करे छॾियो आहे ऐं जेकॾहिं हींअर रोड बंदि कया अथनि अञा किथे किथे अवाम खे डिस्टर्ब नथा कनि नंढियूं वॾियूं गाॾियूं नथा कनि अञा खोड़ मां हींअर सिर्फ़ु कार्गो खे रोकियो आहे पर तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे सिंध मां हर शइ तां निकिरे थी हर मादनी वस्ती जो निकिरे थो ही सभु हिकिड़ो सिंध जो मालामाल आहे सिंध खे बर्बाद करे तव्हां पंहिंजे कुझु गैर मुल्की ऐं मक़ामी कंपनियूं पंहिंजा अरबे डॉलर कमाइण लाइ सिंध खे उनजो नतीजो नथा ॾिसो उन में सिंध बयाबान थींदी सिंध बंजर थींदी सिंध जो समुंड उथलंदो ऐं सिंध जा शहरी ऐं ॻोठाणा पाणी पीअण खां ॾुखिया थी पवंदा ही एतिरो जेतिरा स्कीमूं आहिनि मजमूई तौर ते सम्झो सखर बैराज या गुड्डू बैराज जहिड़ा 2 बैराज एतिरे पाणी जूं स्कीमूं सिर्फ़ु पंजाब में चुठियूं आहिनि त ही कहिड़ो इंसाफ़ आहे जॾहिं असीं अञा बाराबंदी ते हलूं असीं हिन मुल्क जा शहरी कोन आहियूं छा सिंध जा माण्हू उन करे आउं सलाम थो करियां सिंध जे माण्हुनि खे जिन बिना ॿोलीअ जे फ़र्क़ जे बिना मज़हब जे फ़र्क़ जे बिना कंहिं फ़िरके जे फ़र्क़ जे कॾहिं कॾहिं हमेशह हर कंहिंजा अलॻि अलॻि जुलूस ॾिसंदा हूंदो कॾहिं मज़हबी जमायतुनि जा कॾहिं वतन दोस्त जमायतुनि जा कॾहिं मर्कज़ परस्त जमायतुनि जा पर सभु मुठी गॾिजी हिकु मुठ थी विया आहिनि ऐं सभु इन ते पंहिंजे सिंधू मां हिन सिंधू नदीअ ते मुतहद थी विया आहिनि त हीअ सिंधू असीं विकिणण न ॾींदासूं ऐं कहिड़ो न ॾींदासूं उन करे आप ये देख लें कि सिंध के लोग सियासी इख्तलाफात मजहबी इख्तलाफात या कोई फिक्री हो उस पर कोई इख्तलाफ हो या कोई भी नस्ली इसका फर्क नहीं पड़ते और साईं GM साहब ने जदीद कौमी नजरिया दिया उसमें सब हलाली फर्जंद जो अपने वतन को अपना वतन समझे और उसकी दिफा के लिए उसके हुकूक के लिए जो खड़े हो जाएं वो सिंध के बाशिंदे हैं वो सिंधी हैं और जो टोपी पहने लेकिन गैरत से आरी हो और सिंध को बेचे उनको दलाल और गद्दार कहते हैं इसलिए उन करे पाण मुतहद आहियूं इंशाल्लाह पंहिंजी इहा ताक़त तकड़ न करियो सिंध जी पुरम जिदोजहद तशद्दुद जे तरफ़ न वधो सिंध जे करोड़नि माण्हुनि जी ताक़त ही कैनाल त छा पंहिंजी जेका क़िस्मत जो फ़ैसिलो करणु चाहींदा उहा शइ थी वेंदी पर ॿधी ऐं अमन जे ज़रिए